प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। तो असां जो मुंहिंजा आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी महफ़िल में इकट्ठा आहियूं। मुंहिंजे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी महफ़िल ऐं उनजो एसाल सवाब असांजे प्यारे भाउ मरहूम हबीब खान खे मुंहिंजो रब करीम जन्नत में आला मक़ाम अता फरमाए। सनद जे दौन जे लाइ रियाज़ अहमद काफ़ी 18-19 ॾींहंनि खां राब्ते में रहियो। मुसलसल हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्रोग्राम भी हुआ। ॿिनि टिनि टाइमनि खां मूं अची माज़रत कई, उन्हनि जी बि महिरबानी। बिलख़सूस फुल खान संदस बिरादरस ऐं रियाज़ अहमद जी जन मुंहिंजे चवण ते ॿ चार फेरा ई टाइम जेको अॻिते कयो, इहा इन्हनि दोस्तनि जी महिरबानी आहे जो असां मिस्किननि ते एतिरी रहनुमाई कनि था। अॼु हिन उनवान में ॿ चार ॻाल्हियूं हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र बि ऐं उन सां गॾु ॿ नज़म आहिनि लिखियल जेके असांजे प्यारे मरहूम जे दौन जे लाइ आहिनि। तव्हां सां सभई गॾिजी करे अॼु दुआ कंदासीं त अल्लाह तबारक व तआला संदसि जी क़ब्र जे मथां किरोड़ रहमत अता फरमाए। सुभान अल्लाह। विछड़ी वञण वारे जे लाइ पोयूं असां तव्हां इहो ई कुझु करे सघूं था जेको अगरि कुल कलाम उलमाए किराम पढ़ियो इसाल सवाब जे लाइ दुआ लंगर ही तो असांजो यकीन आहे त उन बाने वटि मुंहिंजो रब करीम हज़ूर जे तुफ़े में पहुचाए थो। जेकॾहिं पहुचाए थो तॾहिं त तूं असां अहिड़ा प्रोग्राम कयूं था न। जेकॾहिं न पहुचाए त छो एतिरा ख़र्चा कजनि, छो सियारे जी रातिनि में तव्हां असांजी न्याणियूं वधिड़ियूं सभई। ये हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मेहरबानी है। सलाह शरीफ पढ़ो तो मुख्तसर हाज़िरी में ॿ चार ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां। दोस्त असांजा सना ख़ान नाराज़ बि थींदा त असां हिकु नात पढ़ी, इहो हिकु नात जो बि सनद जो फ़ैसिलो हुयो। ओला ॾखण उतर फुल खान इहो उन्हनि जो पंहिंजो फ़ैसिलो हुयो, जंहिंजे पंहिंजे फ़ैसिले जे लाइ पाण उन ते कामयाबु रहंदा। असांजी इहा फतवा कोन ई सलाह शरीफ मदीने साईं ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब गाल नसीब जिया यारो, सब गाल नसीब जिया जैके पाजो करे सात मर्जी हबीब जिया जैके पाजो करे मर्जी हबीब जिया। दसांगल की खजीने दियारो, दसांगल की खजीने दिए सारी दुनिया खादी खैरा तो मदीने दिए सारी दुनिया खादी खैरा तो मदीने दी। कोई मिसल न बोलन दिए चुप कर मेरे अली इतना नहीं बोलन दिए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे महबूब है जिक्र उन्हीं का पोता पास इंदा से चो सुभान अल्लाह। जल जे घर में सरदार
जहान दो आयो है आमना जी जल जे घर में सरदार जहान दो आयो मां घोर वना उन ॾींहं मथा गमटार जहान दो आयो मां घोर वना उन ॾींहं मथा गमटार जहान दो आयो अमा आमना जी जल जे घर में सरदार जहान दो आयो एक लखो 24,000 लिखा जज शान मथे आसार लिखा एक लखो 24,000 लिखा ओ जज शान मथे आसार लिखा जज शान मथे आसार लिखा कुल अर्श मुअल्ला वार ने नंगदार जहान जो आयो ओ कुल अर्श मुअल्ला वार ने नंगदार जहान जो आयो अमा आमना जी जल जे घर में सरदार जहान जो आयो आयो राकुल कतार बणी उन मिठीड़ी अमा लय हार खणी तो सुभान अल्लाह आयो राकुल कतार बणी उन मिठीड़ी अमा लय हार खणी उन मिठीड़ी अमा लय हार खणी पया हूर मला एक सेहरा तवर सिंगार जहान जो आयो है पया हूर मला एक सेहरा तवर सिंगार जहान जो आयो अमा आमना जी जल जे घर में सरदार जहान जो आयो मां घोर वना उन ॾींहं मथा गमटार जहान जो आयो दर खोल छॾ रब रहमत जा ऐं भाग खुलिया पूरी उम्मत जा दर खोल छॾ रब रहमत जा ओए भाग खुलिया पूरी उम्मत जा ऐं भाग खुलिया हिन उम्मत जा न को हदीसी रब शकील मचो वफादार जहान जो आयो है न को हदीसी रब शकील मचो वफादार जहान जो आयो अमा आमना जी जल जे घर में सरदार जहान जो आयो महबूब तेरो पसंद खतर है नबिया या दिसन खतर महबूब जो तेरो पसंद खतर है नबिया या दिसन खतर है नबिया या दिसन खतर पखिलात हुसैन नहीं लवन पया कुर्बदार जहान जो आयो है पखिलात हुसैन नहीं लवन पया कुर्बदार जहान जो आयो मीलाद करना वारा तो के मीलाद करण जी मुबारक
थई है मीलाद करण वारा तोखे मीलाद करण जी मुबारक थई हथड़नि सवेही अजु वंड वंडई उन खैर वंडण जी मुबारक थई।